महरू मूंखे सदोरीअ जा लक्षण ठीक नथा लगन। खबरदार बानो, सदोरी हिन घर जी नुंहुं आहे। मां मञा थी त सदोरी असांजी बराबरी जी न आहे, पर उन ते बिना सबूत जेको इल्ज़ाम हणण इहो बि सुठो न आहे न। हिन घर जी नुंहुं रुगो मां आहियां, जंहिंजी सालार सां शादी थी, वलीमो थियो हुयो, शादी थी हुई, राग रंग थिया हुया, ऐं पोइ वञी मुंहिंजी रुखसती थी हुई। ईअं कोन हुयो त नादिर चयो त सदोरी मुंहिंजी ज़ाल आहे ऐं बसि शादी थी वई। बाक़ी सदोरी ऐं नादिर जे चवण सां उहा हिन घर जी नुंहुं कोन थी वेंदी। बानो, इन ॻाल्हि त मूंखे बि मुंझाए छॾियो आहे त वाकई में सदोरी नादिर जी ज़ाल आहे बि या न, या वरी न छोरीअ नादिर जी बीमारी वारे वक़्त में उन कन में इहा ॻाल्हि भरे छॾी हुजे त उहो हुनजी ज़ाल आहे। पक सम्झो त सदोरी ऐं नादिर जी शादी नाहे थी। सदोरी नादिर जे दिमाग़ में इहा ॻाल्हि विहारे छॾी आहे त उहा हुनजी ज़ाल आहे। बानो, शक त मूंखे बि आहे, न त नादिर कुझु त ॿुधाए हा त सदोरी सां हुनजी शादी कॾहिं थी, कीअं थी। इहे पक सदोरी जूं चालाकियूं आहिनि। सदोरीअ कहाणी जो रुख ई मटाए छॾियो आहे। हिन जे करे ई त मां चवां थी त सदोरीअ ते नज़र रख। अलाए कहिड़े मक़सद सां आई आहे हिते। मूंखे सदोरीअ जा लक्षण ठीक नथा लॻनि। इहो वरी कीअं? छा सदोरी जो तालुक ॿिए के माण्हू सां बि आहे छा? मूंखे शक थो पए त राति जो कोई माण्हू सदोरीअ सां मिलण थो अचे। उहो वरी केरु? थी सघे थो गुलू हुजे, पर गुलू त मरी वियो आहे। थी सघे थो ज़िंदा हुजे, पर इहो कीअं थो थी सघे? जेकॾहिं हू मरी वियो आहे त हुनजो लाश काथे आहे, हुनजी क़बर काथे आहे? छा? अदा तगिया खान, तूं छा थो सम्झी त असां परूअ सां घटि कंदासीं? अहिड़ो असरु कंदासीं जो ॾहनि खे ॾस ॾींदो। परूअ मां रहियल थियल कसूं कढी छॾियोसि। जेसि ताईं सालार खान खे ख़बर पवे न, तेसि ताईं हिन छोरे जा मथे में झेरणा ठाहे छॾियो। झेरणा मां पाण ई सालार खान सां ॻाल्हाईंदुसि, तव्हां पंहिंजो कमु कंदा रहो। अदा तगिया खान, तूं असांजो वॾो आहीं, तुंहिंजे शफ़क़त जो हथु असांजे मथां हुजे। बाक़ी माण्हूअ खे लेटाइणु असांजो कमु आहे। लेटायोसि, सड़े बाज़ार लेटाए छॾियोसि। जेको तव्हांजे ॿेड़ीअ खे खणी ॾिसे ॿई टोॾा कढी छॾियोसि। न जा रुगो चीकट ॿुधण में अचनि, चीकट। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।